लाहौर मोटरवे ज़्यादती केस में अहम अॻभराई थी आहे। ज़्यादती में मिलियलु ॼाणायल जवाबदार वकार हसन सीआईए पुलिस वटि पेश थियो आहे। वकार औरत सां ज़्यादती खां इनकार करे छॾियो। मोटरवे ते औरत सां ज़्यादती वारे केस में नामज़द थियल वकार हसन सीआईए मॉडल टाउन में पुलिस वटि पेश थियो आहे। जवाबदार वकार औरत सां ज़्यादती खां इनकार करे छॾियो। सीआईए पुलिस जी जांच जारी आहे। आबिद जो चवणु आहे त मूं कॾहिं बि वकार सां का बि वारदात नाहे कई। पुलिस तरफ़ां जवाबदार वकार हसन जो डीएनए कराइण जो भी फ़ैसिलो कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार जवाबदार आबिद ऐं वकार जी निशानदेही कई हुई। पुलिस ज़्यादती केस जे मुख्य जवाबदार आबिद खे अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। जवाबदार फोर्ट वारे इलाइक़े जो रहायशी आहे। संदसि डीएनए औरत जे नमूननि सां मैच थियो हो। पुलिस जवाबदार आबिद जे घर ऐं अॼु बि चढ़ाई करे तलाशी वरिती, पर संदसि के घर में केर बि मौजूदु न आहे।